अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेठा मुंहिंजी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी में ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों, तव्हां ॾिठो त सावल कीअं ललकारियो ॾींहुं ॾिठे जो अकबर ख़ान खे। हाणे अॻिते छा थींदो? अॻिते इहो आहे त अकबर ख़ान खां पुछंदो चाकर ख़ान छा तो ॾे आयो आहे, उहो केॾांहुं वियो आहे ऐं असां सां जेको तूं ठाह करिणो आहे ॻाल्हियूं कर ऐं असांखे हवाले कर। इहा जेका छोकिरी आहे सुहिणी, असां सभु ॻोठ वारा उन खे वठणु आया आहियूं ऐं अमुन बहाल करणु आया आहियूं। अगरि प्यार सां ऐं ॻाल्हियुनि जे ज़रिए तूं इहा छोकिरी वापसि न कंदे, ज़ोर ज़बरदस्ती बि असां इहा छोकिरी हासिलु करे सघूं था ऐं इन में भलाई थी त इहा छोकिरी असांजे हवाले कर। इहे ॻाल्हियूं कंदा चाकर ख़ान जे पुछा थोरी घणी कंदो सावल, बाक़ी अकबर ख़ान खे माना सिधा बोल ॿुधाईंदो जेको आहे सावल। ऐं ॻोठ वारा बि चवंदा बिल्कुलु असां सावल सां गॾु बीठा आहियूं। वीडियो पुॻो दोस्तों पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदा ई तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।